मामा असां वॾे रईस जे तरफ़ां थी करे वॾी ग़लती कई आहे। वॾे रईस खे कमाल खान ॻोठ मों निकाले ॾेई छॾींदो, पोइ जेके वॾे रईस जे तरफ़ां हुया उनखे ॻोल्हे ॻोल्हे मारींदो। असां त वरी भोग मज़ाक में वियासीं, कहिड़ा डंडा सोटा खणी रईस जे तरफ़ां विढ़ण विया हुआसीं। जेकॾहिं वॾो रईस अकेलो वञे हा न त कमाल खान उनखे वठ न ॾे हा। रईस सां सॼो ॻोठ गॾु हुयो तॾहिं त कमाल खान डिॼी वियो, पर हाणे हिक खे चूंडे चूंडे कुटको ॾींदो। बाबा अब्बा सही तो चए, जेसी ताईं इहो मलाकड़ो टुटे तेसी ताईं असां ॻोठ था हलिया हलूं। पेर ड्रायो इन में ई तव्हांजी भलाई आ। अरे छड़ा ॻाल्हि त ॿुध, जेकॾहिं असां हलिया वियासीं छा कमाल खान तोखे छॾे ॾींदो? मां वरी बि हिन ॻोठ जो आहियां, कमाल खान जे पेरनि ते हथ रखी माफ़ी वठंदुसि, पर तव्हांखे दिलि ते कुटको ॾींदो, चवंदो त धारिया थी करे मूं ते हला तव्हां कई आ। बाबा ही रुगो ड्रेजारनि जूं ॻाल्हियूं तो करे, थोरो सोच त छा कजे। छोरा ही असांखे घरां तेरे कढण थो चाहे, पर असां हिन घर जो कब्ज़ो कोन छॾींदासीं। तव्हां भल कब्ज़ो न छॾियो, तव्हांखे हाणे कमाल खान पादर हणी तो कढंदो। तुंहिंजूं चालूं असां सभु सम्झूं था, भल पादर लॻनि पर असां ही घर कोन छॾींदासीं। इहा ख़बर तव्हांखे जल्द पइजी वेंदी। हा साईं, जल्द ख़बर पइजी वेंदी। तूं मोत भरा बाबा मानी रखी थी। कमाई आयो पापा मानी रखी थी, चंटो ॿार पिंघे में पधरो। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।